लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। दुनिया त आहे दिखावे जी, हिन खां परे रहो ऐं पंहिंजे भॻवान झूलेलाल जी भक्तीअ में मस्त रहो। 28 सवाल जो सही जवाब आहे बी। भॻवान झूलेलाल खे प्रसाद में छोला तेरी वणंदा आहिनि। सवाल 29। भगवान झूलेलाल कंहिं चयो कि संपूर्ण ब्रह्मांड ही तव्हांजो अखंडित रूप आहे। ए संत पुगराय, बी गुरु गोरखनाथ, सी परमानंद, डी कोडराय। अहिड़ा ही ॿिया सवाल ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब कजो।